अस्सलामुअलैकुम गरीब जो संगत चाल आखिर खुश होता पे सही उम्मीद हो क्या सब ठीक होंदा खैरन सा होंदा तो भाईजान अज असां तहां जो फर्स्ट चैलेंज एक्सेप्ट करण वारा आयूं तो हलो उन लोकेशन ते पुजूं साहब किथे विया बाबा दुकान ते वियासीं सी आहे न सी पूरो सारो आहे पाड़े में ते फौतगी थी वई आहे अल्लाह सो उन जी जनाज़ा निमाज़ आहे 11 बजे इंशाअल्लाह ताला उन जे लाइ तैयारी कयूं था नमाज पढ़ूं जनाजा पढ़ो बिल्कुल ताकि तुम्हारा पढ़ा जाए बिल्कुल सही था चो कीअं थो हले पियो तव्हांजो चैनल अल्हम्दुलिल्लाह फर्स्ट क्लास सब्सक्राइबर कुछ वधनि था न सब्सक्राइबर वधंदा जाम व्यूज अचनि था न शुक्र शुक्र मालिक हाँ कमेंट्स अचनि सही है लगे रहो भाई लगे रहो ठीक है सो पाण हाणे हलंदासीं केॾे सेलर ते उते मां चैलेंज उते हली तव्हांखे ॿुधाईंदुमि त कहिड़ो तव्हां एक्सेप्ट कंदुमि सम्झो था न यार महिरबानी करे कमेंट करे चैलेंज ॿुधायो लाज़मी ॿुधायो त मां जीअं को मतिलबु सही चैलेंज ॾिसां उन में हथु विझां बूसट वारा चैलेंज न ॿुधायो सफ़ा हाणे हलूं वरी पोइ तव्हां सां मिलूं था बाइक रेडी थी आहियां वेंदी आहियां थोरो ॿाहिरि वियमि थोरो मथे मतिलबु सूर पिए थधि जे करे सो कोट वोट ॾिसो आयो ॾाढो चङा मुड़ुस कयूं उधारो कोटा भई आहिनि पकी माण्हू पाण थोरो सेंट या बूसट ॾियूं खुशबू हुजे न खुशबू दिस कॉल्ड खुशबू सम्झो था न सो ॿियो त ॾिठो न विलोड कलो कैंशा सूरत हाल ॾिठो न एम्बुलेंस वीचारी मतिलबु बी कलाक वीचारनि जो अंदरि अलाए छा थियो अलाए छा न थियो इंतज़ाम अघूर निंड सुतल अचो वठो यार मां तव्हां रूबरू चयो त असांजे त थोरे पाण वणे सो हाणे बाइक वाइक ॿाहिरि निकितल आहे पहिरियों त हलंदासीं रोज़ड़ी जी तरफ़ पंहिंजी रोज़ड़ी कयूं बचड़नि जो रोज़ी आहे हूंदा छा कयूं बचड़नि जो रोज़ी आहे दिस कॉल्ड किया फ्रीवो भाई तव्हां सां मिलूं था रस्ते में सर्दी तमामु घणी आहे तॾहिं मां अॼु ट्रक जे पोयां थो वञा ॾकंदो बिल्कुलु ट्रक जे पोयां थो वञा छो जो सी आहे ट्रक थोरो अॻिते वञे थी बूसट थो अची वञे बहारी तुंहिंजा पर बाग बणाईंदुसि तुंहिंजो अमड़ खीर तुंहिंजो अमड़ खीर चैलेंज वारी हिकिड़ी कमेंट मूं पढ़ी जंहिंमें हुयो मां साथ कालू के व्लॉग में आयो तो मां साथ कालू असांजे व्लॉग में अची मां साथ कालू छा हाल आहे कहिड़ा ख़ुशी तबियत सही अथई दफ़ा फर्स्ट क्लास चुनी जां अहिड़ी को पवंदी आहे सुहिणो हुयो मां साथ कालू इहो अथव अदा चई न तव्हां चैलेंज पूरो थी वियो तव्हां चैलेंज पूरो थी वियो ॿियो कहिड़ा ख़ुशी हाल वाल वठी हिकिड़ी शाइरी थी वञे भला जल्दी ॿुधाए नमाज़ जो टाइम थी वियो आहे थोरो यादि कर तो इहो अथव मां साथ कालू हिकिड़ो ॿियो आयो आहे चैलेंज ते तव्हां मतिलबु छा इहो माण्हू था चवनि ॿुध माण्हू चए हिकिड़ो असांजो भाउ व्यूअर आहे उहो त चए त तव्हां पंहिंजो जो खॾो आहे न पाणी वारो सी में उन में ल पोइ एक्सेप्ट क्यों लऊं कॾहिं में लन त मां तोखे तूं लन पक हा इन चैलेंज असां थोरो सोचूं पोइ तव्हांखे ॿुधाईंदासीं असां एक्सेप्ट कयूं था या न बहरहाल सी वॾो आहे यार ॻोठनि में हलूं मां साथ कालू नमाज़ ते जियो गाॾी का तूं पंहिंजी मां पंहिंजा नमाज़ जो टाइम थी वियो आहे वरी संगत भत खाओ हाणे असां तव्हांखे ॾेखारींदासीं हिकु न्यू लुक मतिलबु मुछनि सफ़ा ब्लेड तव्हांखे हमारा ॾेखारींदासीं मतिलबु हेॾियूं मुछूं हेॾियूं हिकदमि मुछनि ब्लेड तो ॾिसी सघो था तव्हां भाई अजीब सा लॻो सफ़ा कोन था ठहो अपन की मर्जी है भाई कभी कौन सा रूप ये हमारे रूप है भाई नहीं कौन चंगे नहीं लग रहे हो भाई
भाई चंगे हैं बुरे हैं जो भी हैं मथा शादी लगी पिया तो मुझे के ट्राई जी नहीं मारे शादी हलंदो के तू तेरे सो है आदिल खाए तो मानी अब आदिल एकड़े एकड़े हमरा सलाम मोकलिया दई मजा गला सलाम मोकलिया दे हमरा सो ए चे तो मानी सलाह कर न पुट न ही जा ये तो मैं दूंगा भाई जान ये तो मैं दूंगा तो अब आता सलाम असा दई छया भाई चो आदिल के मुझा सलाम दीना सो सलाम पंजा कबूल कर न चमाटू हणनो में तो असा वनी वाले रोड ते वरी पता मिलऊं था संगत पाण वणू रा प्या सेलर जी तरफ तेरे सो स्कूटर रे बकियो सब वडियो पुछो केरा केरे वनी भाईजान केरे वनी अलवे खई वाले बैठ जा उस्ताद जी बैठ जा बैठे केरी संगत अचो रोटी खाओ गोभी चावरन जी मानी ने बागो मारो शागिर्द पकोड़ा 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 इसकाल पकोड़ो मिर्च के टेस्ट दागियो असा मिर्च के चैलेंज मिर्च जो चैलेंज दागियो असा खाओ जला दो तो भाईजान 4:30 थी चुका है 4:42 तो नमाज अदा क्यों यार है ॾिसो यार उन ट्रक कार वणी हुआ इन के दर असांजे के भञी हुआ पट्टी छा दो पहाड़ बुरंदा बगावतूं तो ॾिठियूं किथे तो भाईजान हिमल टाइम घणो थो थिए टाइम तो थे 5:03 सो हिमल पंहिंजी वापसी आहे त संगत पाण वञूं था विया घर जी तरफ़ गुंडो 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 तो लॻंदो गुंडो भाईजान ख़ुशख़बरी ॿुधायांव मां शादी ते वेंदुमि अवेसाई ते माजिद न वेंदो वीचारो वीचारे के मुंहुं सटा ॾाढो भाईजान नी आसमान है किसी पर है शख्स के जमीन आसमान नी आसमान नी आसमान नी 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 आसमान ट्रिगर्ड इंसान इन तू बागी बागी दादू है दादा हां विन्याय पे मुंह जो कट जाए बदो बदो दे चलो असांजे चैनल के सब्सक्राइब कयो दादा ओ दादा चलो असांजे चैनल के सब्सक्राइब अरे छा दसो विञाया जा ॿुधा चयो सब्सक्राइब संगत हाणे असां तव्हांखे ॾेखारण वारा आहियूं सिंध जा फेमस माण्हू फेमस पर्सनैलिटियूं अस्सलाम वालेकुम संतोष हाँ हाँ कितना यार त संगत ॾिसो मेला वेला विया यार हिंद में मूंखे ॾुख आहे ॾाढो खेरपुरारो मेलो नसीब न थियो असांखे पटिजी वियो कल्ह यार न वञी सघियासीं सीज़न हुई मसरूफ़ हुयासीं छा कयूं सो सॼो पैनल वञे थो पियो दुकान वुकान बंदि कयोसीं हे असांजो अली खान कमराणा मुंहिंजे ब्रदर फरहान खान आवाज़ सलाम तो कबूल क्या है ना ना माजिद तो बोकी मायनारी बोकी भाईजान शाही पर ना सब नुस्कान 500 जोर न
मूंखे ख़बर ई न आसेकार पुट तू भाई चंपल भाई मुस्कान थी और संगत भाईजान तो सवारी संगत अॼुकल्ह न हिकिड़ो चैनल पंहिंजो JEC भाई JEC ब्लॉगर भाई जीअं असांखे चयो तव्हांखे चैलेंज जा 3 ॾींहं ब्लॉग मतिलबु अपलोड कयो ठीकु आहे न सो उनजो चैलेंज असां एक्सेप्ट कयोसीं ॿियो मीर आयान साहब चयो त पंहिंजो मसद कालू को ब्लॉग में लेकर आओ सो मसद कालू ब्लॉग में अची वियो ठीकु आहे न सो यार तव्हां चैलेंज अलाए छो सही नथा ॿुधायो मूंखे चैलेंज ॿुधायो मां तव्हांजी कमेंटुनि जो वेट वेठो थो कयां यार टाइम थो थिए टाइम घणो थो थिए ॾिसूं 10:37 भाई जान सो 10:37 थियनि था हे असांजी हिकिड़ी फ़क़ीरियाणी तंगनारी वुज़ू करे पोइ पढ़ंदासीं नमाज़ पढ़ी वरी ब्लॉग एडिट कंदासीं ब्लॉग एडिट करे पोस्ट कंदासीं सो वंस मोर तव्हांखे अपील कंदुमि भाई कमेंटुनि में चैलेंज ॿुधायो महिरबानी करे कमेंटुनि में चैलेंज ॿुधायो ठीकु आहे सो अॼु हिते ब्लॉग ईंदा कयूं ऐं उमेद आहे की असांजो ब्लॉग तव्हांखे सुठो लॻो हूंदो पसंदि आयो हूंदो जे सुठो लॻो आहे पसंदि आयो महिरबानी करके लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कयो सुठा कमेंट कयो कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॿुधायो कमेंट में चैलेंज ज़रूरु ॿुधायो हाणे असांखे जो इजाज़त माशाअल्लाह दुआउनि में अस्सलाम वालेकुम